अस्सलाम वालेकुम खैरा खैर ठीक ठाक के दावत तैयारी कयो थी मां ड्यूटी जो आसरो वञा ड्यूटी वठण खबर कोन थी वफाक हुकूमत 400 इदारनि जूं नौकरियूं बंद करे छॾिया वफाक हुकूमत 400 चवी छा पियो बाबा तोखे ख़बर आहे न वज़ीर आज़म साहिब ऐलान कयो बाबा 400 इदारनि जूं नौकरियूं बंदि ऐं पहिरियां हिकिड़ो ऐलान कयो यादि अथई न त वज़ीर आज़म साहिब चयो कुकड़ियूं पालियो अंडा खपायो मुर्गियूं वधायो हाणे बाबा मां त वठी आयुमि 100-150 मुर्गियूं बाबा शुक्र आहे टट लॻो पियो आहे उहो त आहे पर तोखे ख़बर कान्हे पाकिस्तान में बीमारी जी कुकड़ियूं तगंदियूं किथे ऊन्हारे में मूंखे ॿुधा किथां तगंदियूं बाबा भली तगनि न तगनि उन्हनि खे वरी इंजेक्शन हणंदासीं इंजेक्शन तोखे ख़बर कोन्हे बाबा जेके मरंदा न उहे पंहिंजी कासाइनि खे ॾींदासीं उहो मोल हलाए छॾींदा ॼट उहो त हर को हराम खाए पियो ठीकु आहे पर हाणे मसइलो हीअं ड्यूटी न मिलंदी पोइ माण्हू काॾे वेंदा जेके हेॾा वॾा पढ़ियल ऑफिसर उहो थियण लाइ पंहिंजो वेठा काॾे वेंदा बाबा पोइ हला मूं बंदि कया आहिनि वज़ीर आज़म बंदि कया वञी उन्हनि खां पुछो वज़ीर आज़म कयो कहे वज़ीर तो कयो मूं कयो ॿियो कंहिं कयो मलियोसीं पाण खे वञी वोट ॾिनासीं कंहिं कयो वज़ीर आज़म सची मां तोखे ॿुधां मां त ठपो ॿिए पासे आहियो पोइ ख़बर कान्हे हा ख़बर कोन्हे बाक़ी मां हुनखे वञी वज़ीर आज़म जो सीट ॾिनो तूं हिते वेह क्रिकेटरनि खे कहिड़ी ख़बर यारे त पोइ मुल्क जा ला कढी छॾिया तूं ख़ुदा जो 400 इदारा पियूं बंदि करी बंदि थी विया उहो अलॻि महांगाई ॾिसी केतिरी महांगाई तेल किथे पहुतो आहे 115 रुपया तेल जो लीटर मियां ऐं अटो बी मथां हिते न बेहोश थी निभागा ऐं खून घाटे में महिरबानी कर महांगाई तूं कोन मूंखे वठी हल मां दिलि मुंहिंजी वञे थी लॻे थो हाणे तूं बि मुंहिंजे कंध में पवंदे तोखे मां वठी हलां न त हर खून मुंहिंजे घाटे में हा